लाड़काणो इरफान अली खखराणी की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो आले रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन ज़िले लाड़काणे पारां मुतालबन की मंजताला वर्क सस्पेंड करे डीसी ऑफिस लाड़काणे के ॿाहिरां एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते रईस मुख्तियार अली ज़ंगे मरकज़ी नायब सदर हाजी मोहम्मद अली अबड़ो शौकत अली चन्नो रमज़ान झतियाल किफ़ायत कीहर निज़ामुद्दीन जुणेजो वली मोहम्मद ॿियनि मुलाज़िमनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पेंशन में कटौती कई पई वञे। रेवेन्यू मुलाज़िम गैर महफूज़ आहिनि, मुलाज़िमनि सां वॾो ज़ुल्म कयो पियो वञे। मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी करे असांजी मेहनत खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे, पर यादि रखो असांजो इत्तेहाद ई असांजी ताक़त आहे। हुननि चयो त पेंशन मां कटौती बंदि कई वञे, मैजिस्ट्रेट पावर बहाल कया वञे, रेवेन्यू मुलाज़िमनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हुन सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म, आर्मी चीफ, सुप्रीम कोर्ट जे जज साहिबान ऐं वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन ख़त्म कया वञनि, मैजिस्ट्रेट जा इख्तियार बहाल कया वञनि, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अचो त गॾिजी पंहिंजो हक़ हासिल कयूं ऐं साबित कयूं त सिंध जे मुलाज़िमनि जे हौसले खे केरु दॿाए नथो सघे।